Biology class now. Chapter 6 Lesson 14 Detailed questions तफसीली सवाल आवां आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूल चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼु लेक्चर जो मौज़ू आहे डिटेल्ड क्वेश्चंस तफसीली सवाल एक्सरसाइज नंबर 6 आहे राइट डिटेल्ड आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस हेठनि सवालनि जा तफसीली जवाब ॾियो जंहिंमें असांजो सवाल नंबर पहिरियों थींदो व्हाट आर एंजाइम्स एंजाइम्स छा आहिनि Describe characteristic of enzymes. Enzymes जूं ख़ासियतूं पिणु बयानु कयो ऐं नंबर ॿियों सवाल हूंदो Describe factors affecting enzyme activity. एंजाइम जी एक्टिविटी ते असरअंदाज थींदड़ फैक्टर्स बयानु कयो सवाल नंबर पहिरीं ॾांहुं हलूं था सवाल नंबर पहिरियों आहे What are enzymes? Describe characteristics of enzymes. Enzymes छा आहिनि ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं बयानु कयो Enzyme, a protein substance that acts as a catalyst in living organisms, regulating the rate at which chemical reactions proceed without itself being altered in the process. एंजाइम प्रोटीन जो ठहियल अहिड़ो मादो आहे जेको जानदार जिस्मनि में पाण तब्दील थियण खां सवाइ कीमियाई अमलनि खे स्पीड अप कंदो आहे या उन्हनि खे शुरू कंदो आहे तंहिंजे करे एंजाइम खे असां बायो कैटलिस्ट पिणु सॾींदा आहियूं यानी जानदार शयुनि जे अंदरि कैटलिस्ट वारो कमु कंदड़ मादो कैटलिस्ट माना अमल अंगेज़ यानी अमलनि खे तेज़ कंदड़ कीमियाई अमलनि खे तेज़ कंदड़ मादनि खे कैटलिस्ट चइबो आहे पर जेके मादा जानदार जिस्मनि जे अंदरि कीमियाई अमलनि खे तेज़ कनि उन्हनि खे चइबो बायो कैटलिस्ट यानी जानदार शयुनि जे अंदरि बायो ऐं कैटलिस्ट माना कीमियाई अमलनि खे तेज़ कंदड़ फॉर एग्जाम्पल डाइजेशन ऑफ फूड in which large nutrients molecules are broken down into smaller molecules, the conversion and transformation of chemical energy, and the construction of cellular macromolecules from smaller precursors. मिसाल जे तौर ते खाधे जी भञिड़ा जेका असांजे जिस्म जे अंदरि थींदी आहे जंहिं मंझि वॾा ग़िज़ाई जुज़ा जीअं प्रोटीन कार्बोहाइड्रेट या फैट्स नंढनि जुज़नि में तब्दील थींदा आहिनि त उन्हनि में तवानाई पैदा थींदी आहे ऐं उन खे महफ़ूज़ कयो वेंदो आहे या वरी सेल्युलर मैक्रोमॉलिक्यूल्स जो ठहणु जेकी स्मॉलर उन्हनि जा प्रीकर्सर्स हूंदा आहिनि उन्हनि मंझां उहे वॾा मैक्रोमॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि मिसाल जे तौर ते अमाइनो एसिड्स मंझां प्रोटीन्स जो ठहणु अमाइनो एसिड्स प्रीकर्सर्स आहिनि ऐं प्रोटीन्स वरी मैक्रोमॉलिक्यूल आहिनि Many inherited human diseases such as albinism and phenylketonuria result from a deficiency of particular enzyme. मिसाल जे तौर ते जेकर एंजाइम असांजे जिस्म जे अंदरि न हुजनि त खोड़ सारियूं बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि डिसऑर्डर पैदा थींदा ऐं खोड़ सारियूं जीनियती बीमारियूं पिणु पैदा थींदियूं आहिनि मिसाल जे तौर ते अल्बिनिज़म या फिनाइल कीटोन यूरिया हिकिड़े क़िस्म जूं ख़ासि इनहेरिटेड बीमारियूं आहिनि जेकी पंहिंजे पंहिंजे एंजाइम जी न हुजण जे करे पैदा थियनि थियूं एंजाइम जो नालो तॾहिं जुड़ियो जॾहिं yeast was introduced in fruit sap which converted it into alcohol. एंजाइम जो इस्तिलाह ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियल आहे इन जो मतिलबु आहे इनसाइड ऐं ज़ाइम जो मतिलबु आहे यीस्ट यानी यीस्ट या हिकिड़े क़िस्म जी फंगाए कंहिं शइ में मिलाइणु या दाख़िल करणु जॾहिं यीस्ट खे फ्रूट जूस में मिलायो वियो त उन ग्लूकोज़ खे तकिड़ो तकिड़ो अल्कोहल में तब्दील कयो यीस्ट जो अहिड़ो कमु ॾिसण खां पोइ ते एंजाइम जो इस्तिलाह जुड़ियो Now the enzyme are defined as the biocatalyst which facilitate chemical reaction by lowering activation energy. हाणे एंजाइम जी वस पहिया कई वञे थी त एंजाइम हिकिड़े क़िस्म जा बायो कैटलिस्ट आहिनि जेकी जानदार जिस्मनि अंदरि कीमियाई अमलनि खे लो एक्टिवेशन एनर्जीअ ते शुरू या तेज़ कनि था This action of enzyme allows biological reaction to proceed rapidly at relatively low temperature and pressure tolerable by living organisms. एंजाइम जो किरदारु जानदार जिस्मनि जी सहप जेतिरे गर्मी पद ऐं दॿाअ ते कीमियाई अमल शुरू करणु या तेज़ करणु आहे Characteristics of enzymes. Enzymes are biocatalysts made up of mostly proteins. Enzyme biocatalyst आहिनि हयातियाती अमल अंगेज़ आहिनि ऐं उहे घणाई एंजाइम्स जी प्रोटीन्स मंझां ई ठहियल हूंदी आहे कुझु एक्सेप्शनल अहिड़ा केसिस आहिनि एंजाइम्स जा जेके नॉन प्रोटीन्स आहिनि and therefore three-dimensionally folded chains of amino acids with a specific shape. This shape is determined by the sequence of amino acids held together by bonds, for example hydrogen bonds.
प्रोटीन मंझि अमाइनो एसिड्स जा ज़ंजीर, हाइड्रोजन बॉन्ड्स वग़ैरह जी मदद सां एंजाइम खे ख़ासि टिरुखी या टितरफ़ी शिकिल ॾियनि था. Enzymes speed up reactions by bringing reactants together and reducing the activation energy required to start the reaction. Enzymes activation तवानाईअ खे घटाए reactants खे वेझो आणे कीमियाई अमल खे शुरू कंदा आहिनि ऐं तेज़ कंदा आहिनि. When an enzyme starts a chemical reaction, catalyzes the reaction, hence does not utilize itself, which means even a single or little amount of enzyme can start a reaction and catalyze fastly. Enzyme कीमियाई अमल शुरू कंदा आहिनि पर पाण ज़रे बराबर बि कीमियाई अमल में इस्तेमालु न आहिनि थींदा. यानी एंजाइम इंतहाई थोरे मिक़दार में बि मौजूदु हुजे तॾहिं बि कीमियाई अमल खे शुरू करे सघे थो या उनखे तमामु तेज़ीअ सां हलाए पिणु सघे थो. Their presence does not affect the nature or properties of end products. Enzymes जी मौजूदगी end products जी ख़ासियतुनि खे तब्दील कोन कंदी आहे, नई end products जी नेचर ते को पंहिंजो असर विझंदी आहे. छो त एंजाइम जेको आहे उहो कीमियाई अमल में पाण इस्तेमालु कोन थींदो आहे. Reactants of enzyme are called substrate. जन शयुनि ते एंजाइम कमु कंदा आहिनि उन्हनि शयुनि खे असां सबस्ट्रेट सॾियूं था. They are very specific in their action. A single enzyme catalyzes only a single chemical reaction or a group of related reactions. Enzyme पंहिंजे कम में इंतहाई मख़सूस हूंदा आहिनि. मिसाल जे तौर ते एंजाइम टाइप 1 ॾिसो, उन जी तव्हां एक्टिव साइट ॾिसो. एंजाइम नंबर 2 आहे, उन में तव्हां एक्टिव साइट ॾिसो त ॿिए शेप जी आहे, ऐं एंजाइम टाइप 3 आहे त उन में तव्हां एक्टिव साइट ॾिसो त टे शेप जी आहे. हाणे हिन एक्टिव साइट ते लाज़मी तौर ते ही ट्राई एंगल जेको शेप्ड सबस्ट्रेट आहे उहो फिट कोन थींदो. तंहिंजे करे ही एंजाइम हिन मॉलिक्यूल ते या हिननि सबस्ट्रेट ते कमु कोन कंदो. जीअं मिसाल जे तौर ते चाॿी ऐं ताले जो मिसाल हूंदो आहे. हिकिड़ो भलो तालो हिकु मख़सूस चाॿीअ सां ई खोलंदो आहे. ईअं ई एंजाइम पंहिंजे कम में इंतहाई मख़सूस हूंदा आहिनि. हिकिड़ो एंजाइम हिकिड़े ई कीमियाई अमल ते कमु कंदो आहे या वरी ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा कीमियाई अमल थियनि था जेके पाण में रिलेटेड हूंदा आहिनि, उन्हनि ते पिणु हिकिड़ो एंजाइम कमु करे सघे थो. स्पेसिफिसिटी एंजाइम्स जी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थिए थी. मिसाल जे तौर ते एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, अहिड़े क़िस्म जा एंजाइम जिन जी एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी हुजे उहे कंहिं हिकिड़े ई मुरकब ते कमु कंदा. मिसाल जे तौर ते लिपेज़ आहे त उहो सिर्फ़ु लिपिड्स ते कमु कंदो, स्टार्च ते कमु कोन कंदो. The enzyme catalyzes only one reaction. या वरी एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी वारा जेके एंजाइम्स आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़े ई ख़ासि क़िस्म जे रिएक्शन खे स्पीड अप करण जो कमु कंदा आहिनि. ॿी वरी स्पेसिफिसिटीअ जो मिसाल आहे ग्रुप स्पेसिफिसिटी. फंक्शनल ग्रुप खोड़ सारनि मुरकबनि में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो एंजाइम उन्हनि फंक्शनल ग्रुप जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ कीमियाई अमलनि ते पिणु कमु करे सघे थो जेकॾहिं उन्हनि जे अंदरि फंक्शनल ग्रुप साॻा आहिनि, या मुख़्तलिफ़ मुरकबनि खे उहो कैटालाइज़ करे सघे थो जिन जे अंदरि फंक्शनल ग्रुप साॻा हुजनि. A small portion of enzyme where substrate attaches with the enzyme is called active site. The shape of active site is complementary to shape of the substrate. इहो तव्हांखे यादि रखणु घुर्जे त एंजाइम पूरो जो पूरो कैटालाइसिस वारे अमल में मुलविस कोन थींदो आहे. उनजो हिकिड़ो ख़ासि हिसो थींदो आहे जेको कैटालाइटिक रिएक्शन में हिसो वठंदो आहे. उन ख़ासि हिसे खे एक्टिव साइट जो नालो ॾिबो आहे. एक्टिव साइट जो जेको शेप आहे ऐं सबस्ट्रेट जो जेको शेप आहे उन्हनि ॿिन्ही जी शिकिल हिकु जहिड़ी हुजणु लाज़मी हूंदी आहे. सवाल नंबर ॿियो आहे डिस्क्राइब फैक्टर्स अफेक्टिंग एंजाइम एक्टिविटी. एंजाइम एक्टिविटी ते असरअंदाज़ थींदड़ फैक्टर्स बयानु कयो. असांखे मालूम आहे त एंजाइम आर वेरी सेंसिटिव टू द एनवायरमेंट इन विच दे वर्क. एंजाइम जिन हालतुनि में कमु कंदा आहिनि उन्हनि ॾांहुं ॾाढा हसास थींदा आहिनि. Any factor that can change the chemistry or shape of enzyme molecule can affect its activity. का बि अहिड़ी हालत जेका एंजाइम जी केमिस्ट्री या उन जे शेप ते असरअंदाज़ थिए थी त उहा एंजाइम जी एक्टिविटी खे पिणु मुतासिर कंदी आहे. Some of the factors that can affect the rate of enzyme action are being discussed next. कुझु एंजाइम जी एक्टिविटी ते असरअंदाज़ थींदड़ अंसरनि खे असां हाणे डिस्कस कंदासीं. जीअं मिसाल जे तौर ते टेम्परेचर आहे, गर्मी पद, सबस्ट्रेट कंसंट्रेशन आहे, सबस्ट्रेट जो मिक़दार, या
pH आहे। इन्हनि टिनी हालतुनि में एंजाइम कमु कंदा आहिनि, पर इन्हनि में फेरघेर एंजाइम जी केमिस्ट्री या शेप में तब्दीली आणे उन जी एंजाइम एक्टिविटी खे पिणु मुतासिर कंदी आहे। पहिरियों फैक्टर आहे टेम्परेचर। गर्मी पद जो एंजाइम जे एक्टिविटीअ ते असरु पवंदो आहे। जीअं जीअं तव्हां पहिरियां गर्मी पद खे वधाईंदा वेंदव त एंजाइम जी एक्टिविटीअ में पिणु वाध थींदी। गर्मी जो दर्जो हिकिड़ो अहिड़ो ईंदो जिते एंजाइम जो कैटालाइटिक रिएक्शन्स पंहिंजी मैक्सिमम स्पीड ते हलंदा। उन गर्मी जे दर्जे खां जेकॾहिं तव्हां मथे वेंदव त पोइ एंजाइम जो कमु धकु खाईंदो। एंजाइम पाण जीअं त प्रोटीन्स मां ठहियल आहे, तंहिंजे करे वधीक गर्मी जो दर्जो वाध खाईंदो त एंजाइम डीनेचर थी वेंदो, टुटी पवंदो। जीअं तव्हां अंडो तरींदा हो, अंडो प्रोटीन जो ठहियल हूंदो आहे, उन मां हिकिड़ो एम्ब्रियो ठहंदो आहे, ॿचो ॼणी सघे थो, पर जॾहिं उनखे तव्हां तरींदा आहियो, उनखे तमामु घणी हीट ॾींदा आहियो त उहो डीनेचर थी वेंदो आहे। ईअं ई एंजाइम खे पिणु जेकॾहिं मैक्सिमम टेम्परेचर जेको उनजो ऑप्टिमम टेम्परेचर सॾिजे थो, उन खां मथे तव्हां ॾींदोसि त उहो डीनेचर थी सघे थो। कॾहिं कॾहिं डीनेचर जेका एंजाइम जी थींदी आहे उहा वक़्ती तौर ते थींदी आहे, कॾहिं कॾहिं उहा परमानेंट थी वेंदी आहे। Increase in temperature speeds up the rate of enzyme catalyzed reactions, but only to a point. गर्मीअ जे दर्जे में वाध एंजाइम जे कैटालाइटिक एक्शन में यानी रिएक्शन्स खे तेज़ करण में पिणु वाध आणींदी आहे, पर इहो गर्मी जो दर्जो हिकिड़ी हद ताईं वाध एंजाइम जे कम में वाध आणे सघे थो। Every enzyme works at its maximum rate at a specific temperature called as the optimum temperature for that enzyme. हर एंजाइम पंहिंजे ऑप्टिमम टेम्परेचर ते वधि में वधि एक्टिविटी ॾेखारींदो आहे। The optimum temperature for the maximum working speed of human enzyme is 37 degree centigrade. इंसान जे जिस्म जे अंदरि मौजूदु जेकी बि एंजाइम आहिनि, उन्हनि जे लाइ ऑप्टिमम जेको टेम्परेचर थींदो आहे उहो ह्यूमन बॉडी जो टेम्परेचर थींदो आहे 37 डिग्री सेंटीग्रेड। उन ते ई हू पंहिंजो वधि में वधि कीमियाई अमल कंदा आहिनि पिया। When temperature rises to a certain limit, it provides kinetic energy for the reaction. गर्मी पद में इज़ाफ़ो सबस्ट्रेट ऐं एंजाइम जे विच में छा कंदो त टकराइजण जा इम्कान वधाईंदो आहे। हाणे एंजाइम हुजनि या सबस्ट्रेट हुजनि, उहे मॉलिक्यूल्स जी सूरत में पिया हरकत कंदा आहिनि। उन्हनि जी हरकत जेतिरी घणी हूंदी ओतिरो एंजाइम ऐं सबस्ट्रेट जे मिलण जा इम्कान वधीक हूंदा। जीअं तव्हां टेम्परेचर वधाईंदव त उन्हनि जा कोलिजन्स बि वधंदा, उन्हनि जी हरकी तवानाई वधंदी, तंहिंजे करे उहे हिक ॿिए सां वधीक अंग में मिलंदा त ओतिरो रिएक्शन वधीक तेज़ थींदो। But when temperature is raised well above the optimum temperature, heat energy increases, the vibrations of atoms of enzyme and globular structure of enzyme is lost. पर जीअं तव्हां गर्मी पद खे ऑप्टिमम टेम्परेचर खां मथे कंदव त इहो एंजाइम जेके आहिनि उहे प्रोटीन्स जा ठहियल आहिनि, तंहिंजे करे छा थींदो त एंजाइम जा जेके एटम आहिनि उन्हनि जे विच में वाइब्रेशन्स पैदा थींदियूं ऐं एंजाइम जी जेका पंहिंजी ग्लोब्यूलर स्ट्रक्चर आहे उहा विञाइजी वेंदी। दिस इज़ नोन एज द डीनेचरेशन ऑफ एंजाइम। इनखे असां एंजाइम जी डीनेचरेशन चऊं था। डीनेचरेशन जे करे ॿ पॉसिबिलिटीज़ आहिनि त एंजाइम या त वक़्ती तौर ते डीनेचर थी वञे या परमानेंट तौर ते डीनेचर थी वञे ऐं उनजो कमु मुकमल ई बंदि थी वञे। ॿियो फैक्टर आहे सबस्ट्रेट कंसंट्रेशन। सबस्ट्रेट्स जी कंसंट्रेशन या उन्हनि जो मिक़दार। पहिरियां जीअं तव्हां तस्वीर में ॾिसो था त एंजाइम जेको आहे उहो घणो आहे पर सबस्ट्रेट थोरो आहे। त हाणे सबस्ट्रेट जॾहिं आहे ई थोरो त लाज़मी तौर ते प्रोडक्ट घटि मिलंदी, पर जीअं तव्हां अॻिते वधो था त तव्हां ॾिसो था त एंजाइम जेतिरो आहे सबस्ट्रेट उन खां थोरो सवायो आहे। त हाणे हिते छा थींदो, तव्हांखे प्रोडक्ट वधीक मिलंदी, यानी एंजाइम जे कमु करण जी रफ़्तार तेज़ थींदी, छो त जेको बि एंजाइम मौजूदु आहे उन्हनि सभिनी वटि सबस्ट्रेट मौजूदु आहे। पर जेकॾहिं तव्हां अञा वधीक कंसंट्रेशन सबस्ट्रेट जी वधाई त हाणे छा थींदो त एंजाइम तव्हांजा अॻुवाट जेके आहिनि उहे सेचुरेटेड आहिनि, सबस्ट्रेट तव्हां कमु कनि था पिया, तव्हांजी इज़ाफ़ी जेका सबस्ट्रेट कंसंट्रेशन आहे उहा वांदी हूंदी। तव्हांखे हाणे इते प्रोडक्ट कोन मिलंदी। जेतिरी प्रोडक्ट या जेतिरी रफ़्तार एंजाइम जी आहे ओतिरी ई तव्हांखे मिलंदी। सो जेकॾहिं हद खां वधीक तव्हां कंसंट्रेशन ॾियो था सबस्ट्रेट जी त एंजाइम जेको आहे सेचुरेट थी वेंदो आहे। सेचुरेशन वारी पॉइंट खां अॻिते एंजाइम जी रफ़्तार कोन वधंदी। Increase in substrate concentration increases the rate of reaction. सबस्ट्रेट में जीअं तव्हां मिक़दार जो इज़ाफ़ो कंदव त रिएक्शन जी रफ़्तार में पिणु इज़ाफ़ो थींदो। If enzyme is kept constant and amount of substrate is increased, a point is reached where any further increase in substrate does not increase the rate of reaction anymore.
जेकॾहिं एंजाइम जो मिक़दारु कांस्टेंट रखियो वञे ऐं तव्हां सबस्ट्रेट जो मिक़दारु वधाईंदा वञो त हिकिड़ी अहिड़ी पॉइंट ईंदी जिते तव्हांजे सबस्ट्रेट वधाइण सां रिएक्शन जी रफ़्तार कोन वधंदी. This state is called saturation of active sites and reaction rate does not increase. इन नुक़्ते खे असां चऊं था saturation point. इते छा थींदो त एंजाइम जूं एक्टिव साइट्स जेके हूंदियूं उहे सबस्ट्रेट सां मुकमल तौर ते जुड़ियल हूंदियूं. हाणे को ख़ाली एंजाइम आहे कोन जो तव्हांखे रेट ऑफ रिएक्शन वधाए करे ॾे. इन सेचुरेशन पॉइंट ते तव्हांजे एंजाइम जी जेको रेट आहे रिएक्शन जो उहो पिणु कांस्टेंट थी वेंदो. टियों असां वटि फैक्टर आहे pH. Enzymes are also sensitive to pH due to their protein nature. Enzymes जीअं त प्रोटीन नेचर जा थींदा आहिनि तंहिंजे करे उहे pH ॾांहुं पिणु हसास थियनि था. All enzymes work at their maximum rate at narrow range of pH. Enzymes जेके आहिनि उहे pH जी हिकिड़ी सोढ़ी रेंज में हिकिड़ी लिमिटेड रेंज जे अंदरि पंहिंजो वधि में वधि कमु ॾेखारींदा आहिनि. The point where the enzyme is most active is known as optimum pH. ऐं जंहिं pH ते एंजाइम पंहिंजो वधि में वधि कमु ॾेखारे थो उन pH खे असां चऊं था ऑप्टिमम pH. मिसाल जे तौर ते असांजो मादो जंहिं मंझि एसिडिक सॉल्यूशन्स मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि पेप्सिन एंजाइम कमु कंदो आहे ऐं उहो लो pH ते कमु कंदो आहे छो त पेप्सिन जेको आहे एसिडिक सॉल्यूशन में हूंदो आहे, स्लाइटली एसिडिक आहे, तंहिंजे करे उहो एसिडिक pH में ई कमु कंदो. ऐं वरी ट्रिप्सिन हिकिड़ो ॿियो एंजाइम आहे जेको असांजे इंटेस्टीन में कमु कंदो आहे. उहो वरी बेसिक pH में कमु कंदो आहे छो त इंटेस्टीन जी अंदरि जेका pH आहे आंड्रे जी उहा बेसिक आहे. ट्रिप्सिन पिणु उन ई pH में कमु कंदो आहे. मोस्ट एंजाइम्स वर्क एट न्यूट्रल pH 7.4. घणा एंजाइम असांजे जिस्म जे अंदरि अहिड़ा आहिनि जेके न्यूट्रल pH ते कमु कंदा आहिनि जीअं 7.4 हिकिड़ी न्यूट्रल pH आहे. असांजे वात मंझि जीअं सेलिवरी एंजाइम आहे उहे पिणु न्यूट्रल pH ते कमु कंदा आहिनि. हाणे जेकॾहिं तव्हांजे मादे जी pH एसिडिक खां जेकॾहिं उहा बेसिक तरफ़ वञे थी त पेप्सिन एंजाइम जेको आहे डीनेचर थी वेंदो. या वरी असांजे आंड्रे जी जेका pH आहे उहा बेसिक हूंदी आहे पर जेकॾहिं उहा एसिडिक थी वई त ट्रिप्सिन डीनेचर थी वेंदो. साॻे ई तरीक़े सां जीअं गर्मी पद जी ॻाल्हि कईसीं ईअं ई pH में तव्हां जेकॾहिं ॾिसो था एंजाइम जेको आहे कमु करे थो उन जी जेका सूटेबल pH आहे उन ते उहो वधि में वधि एक्टिविटी ॾेखारींदो. उन सूटेबल pH खे असां चऊं था ऑप्टिमम pH. हाणे उन pH खां जेकॾहिं तव्हांजी pH वधी थी वञे या pH घटिजी थी वञे तॾहिं बि तव्हांजो जेको रेट ऑफ रिएक्शन आहे उहो घटि रहंदो. हेॾां pH घटि आहे तॾहिं बि तव्हां ॾिसो त रेट ऑफ रिएक्शन पिणु घटि आहे. हेॾां pH जेका आहे जेकर हिन खां मथे चढ़ी वई तॾहिं बि तव्हांजो एंजाइम जेको आहे कमु करणु छॾे वेंदो. ऑप्टिमम pH ते एंजाइम्स पंहिंजो भरपूर कमु कंदा आहिनि. Small changes in pH above or below the optimum does not cause a permanent change to the enzyme since the bonds can be reformed. Optimum pH खां जेकॾहिं pH थोरी मथे वई या थोरी हेठि आई तॾहिं बि एंजाइम छा थींदो त परमनेंट तौर ते उहो डीनेचर कोन थी वेंदो छो त हुन जा जेके बांड आहिनि उहे इन pH जी तब्दीली सां वरी ॿीहर रीफॉर्म थी सघनि था. उन जी जेका जोड़जक आहे बीहक आहे शिकिल आहे उहा वरी साॻियो ई रीफॉर्म थी वेंदी. However, extreme changes in pH can cause enzymes to denature and permanently lose their function. पर जेकॾहिं pH में तमामु वॾी एक्सट्रीम हद ताईं का तब्दीली अचे थी त इन सां एंजाइम डीनेचर थी वेंदो ऐं उहो पंहिंजो कमु मुकमल तौर ते विञाए छॾींदो. असांजो अॼोको लेक्चर एंजाइम्स एंड अफेक्टिंग फैक्टर्स हिते पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल. सवाल नंबर 2 सां गॾु असांजो एक्सरसाइज़ नंबर 6 हिते पुॼाणी ते पहुतो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.